मूं भुॻड़ा तॾहिं पे खाधा जॾहिं मुला हलियो थे वियो। वताए फ़क़ीर जो ही दिलचस्प ऐं बामक़सद किस्सो आख़िर ताईं ज़रूरु ॿुधिजो ऐं पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार कमेंट में कंदा। हिकु ॾींहुं मस्जिद पेश इमाम वताए फ़क़ीर खे चयो त निमाज़ जो टाइम आहे ऐं जुमे जो सॻोरो ॾींहुं आहे, हल त निमाज़ पढ़ूं। वताए फ़क़ीर खे खाइण लाइ कंहिं भुॻड़ा ॾिना हुआ जिन जा फ़क़ भरींदे पियो वियो। वताए फ़क़ीर इमाम जी ॻाल्हि खे ॿुधंदे ई सिधो मस्जिद तरफ़ हलियो वियो ऐं निमाज़ पढ़ण जी तयारी कयाईं। साथियो, सिफ़ूं ॿधियूं वियूं ऐं वतायो फ़क़ीर बि हिकु सिफ़ में बीही रहियो। झोली में भुॻड़ा पियल हुअसि, सो उन झोली सूधे निमाज़ पढ़ण लाइ बीही रहियो ऐं इन ई दौरान हर हेॾां होॾां ॾिसंदो रहियो। भुॻड़नि जी लप वात में हयो, वरी माठ करियो निमाज़ पे पढ़ियाईं। जॾहिं निमाज़ पढ़ी फ़ारिग़ थिया त माण्हुनि चयोसि, फ़क़ीर तुंहिंजी निमाज़ त कान थी, तो निमाज़ में भुॻड़ा पे खाधा। वताए चयो त मूं उन वक़्तु भुॻड़ा पे खाधा जेॾी महिल इमाम हलियो थे वियो। हुननि पुछियो त इमाम काॾे थे वियो? हू त निमाज़ पढ़ाए रहियो हो। वताए फ़क़ीर चयो त पुछी ॾिसोसि। पहिरियां ही ढगी ॻोल्हण जे वीचार में गुम थी वियो हो ऐं पोइ गाह हथ करण लाइ पे डोड़ियो। जॾहिं उतां ख़्यालनि मां मोटते खाधाईं त निमाज़ ते पढ़ायाईं। माण्हुनि मुला खां पुछियो, जंहिं ते मुला चयो, बराबरि मूंखे निमाज़ में 2 भेरा अहिड़ा ख़्याल आया हुआ। साथियो, उम्मीद आहे त हिन ॻाल्हि जो, हिन किस्से जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक वीडियो जे लाइ असांजी चैनल खे सब्सक्राइब कंदा।